गडियल क़ौमुनि जी सलामती काउंसिल हिकु भेरो ॿीहर फालायल कश्मीर खे तकरारी करार ॾेई छॾियो। पहलगाम वाक़े जी मुज़म्मत, मुतासिर ख़ानदाननि सां ॾुख ऐं हमदर्दी जो इज़हार। ठहराम में चयो वियो आहे त दहशतगर्दी आलमी अमन ऐं सलामती लाइ ख़तरो आहे। हीउ फ़ैल को बि करे किथे बि करे मुज़म्मत जोॻो आहे। सलामती काउंसिल में पाकिस्तान जी सिफ़ारतकारी कम करे वई। ठहराम में तकरारी लफ़्ज़ शामिल थियण न ॾिना। भारत जी पाकिस्तान खिलाफ़ ख्वाहिश पूरी न थी सघी। सलामती काउंसिल जे बयान में भारत जी जाइ ते लाॻापियल अख़्तियारियूं ऐं तकरारी लफ़्ज़ इस्तेमालु कयो वियो। भारत अगराई या हमलो कयो त सख़्त जवाब ॾिनो वेंदो। भारत छिपटाण न वधाई त पाकिस्तान बि कार्रवाई खां पासो कंदो। अफ़गानिस्तान मां अमेरिका जे निकिरण बैदि पाकिस्तान खे दहशतगर्दी जा नतीजा भोगना पिया। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ जो रूसी मीडिया खे इंटरव्यू चवे तो पाकिस्तान जो पहलगाम वाक़े सां को ताल्लुक नाहे। आलमी जांच जी आछ कई आहे। भारत दरियानि में पाणी छॾे आबी दहशतगर्दी कई आहे। असां उन दुश्मन खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं जंहिं ते एतबार नथो करे सघिजे। घरू मामलनि बाबति मुमलिकती वज़ीर तलाल चौधरी चयो आहे त मोदी सरकार जी समूरी कानून साज़ी ऐं सियासत मुसलमान दुश्मनी ऐं इंतिहा पसंदी ते ॿधल आहे। पहलगाम वाक़े खां पोइ वालियल कश्मीर में मुसलमाननि जा घर डाहे पट कया पिया वञनि। अॼु क़ौमी नज़रिये जो हिकु हिकु लफ़्ज़ सच साबित थिए पियो। सेंटास मुआहिदो बतरफ़ो न पर आलमी मुआहिदो आहे। पाकिस्तानी मीडिया भारतीय मीडिया खे पोइ ते करे छॾियो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी सां परॾेही सीड़पकार कंपनी जे वफ़द जी मुलाक़ात। सीड़पकारनि जे तहफ़्फ़ुज़ ऐं सीड़पकारी महफ़ूज़ बणाइण लाइ खयल क़दमनि ते ॻाल्हियूं। गैर मुल्की कंपनी जे वफ़द पारां घरू वज़ीर खे तजवीज़ूं पेश। मोहसिन नक़वी वफ़द खे हर मुमकिन सहकार फराहम करण जी ख़ातिरी कराए छॾी। संदसि चवणु आहे त पाकिस्तान हर क़िस्म जी सीड़पकारी लाइ महफ़ूज़ मुल्क आहे। सीड़पकारनि खे तहफ़्फ़ुज़ फराहम करणु पहिरीं तरजीह आहे। चक जे कचे में हथियारबंदनि जी काह फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो। बचल भयो थाणे झर में हथियारबंदनि धनार खां मेहूं फुर कयूं। धनार जी रणी ते मक़ामी ॻोठाणनि जे पीछो करण ते हथियारबंदनि पारां सीधी फायरिंग। गोलियूं लॻण सबबि जमशेद महर ज़ख़्मी थी पियो। इस्पताल नियंदे रस्ते में दम ॾेई छॾियो। पुलिस मूजिबि वाक़ियो महर जतोई तकरार तां पेश आयो। वधीक जांच कई पई वञे। खिपरो भरिसां नारा केनाल मां पीरसन शख़्स जो लाश हथ। ॻोठ मुराद मरी भरिसां नारा केनाल मां पीरसन जो लाश मिलियो। फोती जी ॻोठ तॾहेरी वासी जमाल चानियूं तौरु सुञाणप। वारसनि मूजिबि पोरियत गुज़िरियल ॾींहं खां गुम हो। कंहिं सां बि का दुश्मनी नाहे। तलार वेझो नौजवान जो वण में टंगियल लाश। ॻोठ गनी दल जे रहवासी मेवो कोली जो ॿबर जे वण में टंगियल लाश मिलियो। इस्पताल मुंतक़िल। मुख़्तलिफ़ शहरनि में रोड हादसनि में ॿिनि सगन भाइरनि समेत 5 ॼणा फोत। केटी बंदर भरिसां गाड़ो बाईपास ते तेज़ रफ़्तार वैन ॿिनि सगन भाइरनि मथां चढ़ी वई। हादसे में 15 वरें जो अल्ताफ़ कड़मू ऐं 13 वरें जो महताब मौक़े ते फोत थी विया। फोतियुनि जा मढ़ घर पहुचाइण ते कोहराम। ठठे वेझो दमो वठ मोटरसाइकिल ऐं वैन में टकर सबबि नूरियाबाद वासी इसाक जाकरो फोत थी वियो। सोहेल जाकरो ज़ख़्मी थी पियो। मीरपुर माथेले वेझो मंगनिया स्टॉप वटि कार जो बीठल ट्रालर सां टकर। कार ड्राइवर शमन मज़ारी फोत थी वियो। जाम शोरे में हैदराबाद रोड ते वावदा कॉलोनी वटि कार जो रोड पार कंदड़ पोहरियत खे टकर। हादसे में एहसान शेख हयाती विञाए वेठो। इसराइली फोर्सी जी गज़ा ते बमबारी। वधीक 40 फ़लस्तीनी शहीद। फ़लस्तीनी सिहत वारी वज़ारत मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान इस्पताल में 40 फ़लस्तीनी जा लाश आंदा विया। इसराइली नाकाबंदी सबबि गज़ा मुकमल तौर ते ॾुकार जी सूरतहाल वेझो आहे।